मां हिन घर जी ख़ुशियूं तो वापस नथो आणे सघां। कोशिश कंदुसि त मुंहिंजे करे हिन घर ते वधीक मुसीबतूं न अचनि। हू मालिक ॾिसे थो जेके तो ज़ुल्म कया आहिनि उन्हनि जो कफ़ारो असांखे ई अदा करणो थो पए। मां तुंहिंजे पीड़ा खे समझां थो तुंहिंजी पीड़ा खे, पर तोसां जेको ज़ुल्म थियो आहे उहा करण वारी तुंहिंजे साम्हूं वेठी आहे। जेकॾहिं तूं पाण ते कयल ज़ुल्म जो हिन खां बदिलो वठणु चाहे त मां तोखे न रोकींदुसि, वठी सघीसि। अजय जीअण तां त मुंहिंजी दिलि बि खॼी वई आहे। मुंहिंजो ॿियो चक्कर घर बर्बाद थियो आहे। जेकॾहिं तूं मूंखे मारणु चाहीं न त मुंहिंजो खून अॼु ई तोखे माफ़ हूंदो। मूंसां मालिक सां इंसाफ़ कंदो, जंहिं जंहिं ज़ुल्म कया आहिनि इन खां पाणी अलाह सां हिसाब वठंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।